कुछ आऊं बेअग भरी थिया मता चवे मां खान बलोच इन कमीनी मां की न थियो। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब जल जलालहू। ओ मौला अॼु साईं शेर अली साईं जे घर में महबूब जी लख सलवात पढ़ी से। अजो को शेर अली मेतलो साहब जो खैर बाबा अल्लाहदाद साईं जो एडो केड शफकत एडो केड शफायत अली साईं जो खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके शेर अली साईं के बाबा अल्लाहदाद साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। एडो केड शफकत अली शफायत अली साईं के साईं जे सभिनी भाइरनि के क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला साईं जा सभई भाइर ऑफिसर थियण इन्हनि खे पढ़ाई में कामयाबी कामरानी अता फरमा। रब हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि तुंहिंजी अमान पनाह में आहिनि। इन्हनि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। जेको बि शफायत अली साईं जे जेके भी साईं जे दिलनि में जोश तमन्नाऊं आहिनि उहे पूरी फरमा। अॼु रब जेके भी दुआ में शरीक वेठा अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। ओ मौला जेके असांजा नौजवान बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। नबी सरदार जो वास्तो थी रब मुंहिंजी मदद फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि। इहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।